शहंशाह जेको ज्ञान ॾेई विया आहिनि असांखे पंहिंजे जीवन जी हिकु नए सफ़र ते हलण जी हिकु सुठी सिख्या बख़्शे विया आहिनि ऐं उहे गुण शाल असां उन्हनि जा नामदारी पंहिंजी ज़िंदगी में अपनाए करे हिकिड़ी पंहिंजी सुठी जीवन ठाहियूं। उहे अॼु बि असां लाइ हुया, कल्ह बि आहिनि ऐं हमेशह असांजे लाइ उहे शादाबाद ज़िंदा रहंदा। शहंशाह उन्हनि खे पंहिंजे चरणनि में निवास बख़्शी जीअं उन्हनि असांखे जेतिरो टाइम ॾिनो आहे न, अॼु असां उन जा बचा सॾंदा आहियूं त असां वॾी भागशाली आहियूं कि शहंशाह नाम जी बख़्शीश करे विया आहिनि असां ते। अॼु असां उन्हनि जे नाले जा था सॾंदा आहियूं त असां शहंशाह जा नामदारी आहियूं। कोई असांखे किथे अननोन मिलंदो आहे न, पर असांजे शहंशाह जे नाम खे ॾिसी करे चवंदा आहिनि कि भई असां नामदारी आहियूं, वॾ भागी आहियूं कि वेंदे वेंदे पंहिंजे नाम जी बख़्शीश करे विया आहिनि। असांजी इहा ई सतगुरू खे अरदास आहे त पंहिंजे चरणनि में निवास बख़्शनि असांजे सतगुरू खे। न असां लाइ विया हुया न कॾहिं विया आहिनि। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम। एॾो दुख थियो आहे, असांजा वञण वारा मुर्शिद न हुया, अलाए पोइ कीअं हली विया। असांखे ॾाढो माना दुख थियो आहे, असां उन्हनि खां सवाइ रही नथा सघूं। शुक्राना आहिनि, वरी बि पंहिंजा दर्शन करायूं। रहमत आहे उन्हनि जी, सचे सतराम जी, जे हिन दर ते असांखे पुॼायो, अॻिते बि उहो ई पुॼाईंदो, उहो ई कमु कंदो। सचो सतराम। दुखदायक रिपोर्ट आहे जो साईं साधराम जन अची पहुता आहिनि सखर एयरपोर्ट ते। असां ॾाढा दुखी आहियूं, मन जी आस त ॾाढी त साईं जो दर्शन कयूं, पर अफ़सोस साईं दर्शन नथो थिए। पर सॼी संगत राडगी धाम वञी रही आहे, असां बि राडगी धाम लाइ तयारु आहियूं। साईं जा दर्शन करे पंहिंजो जीवन सफलो कंदासीं। तव्हांखे बि अरदास आहे अची करे पंहिंजो दर्शन करे जीवन सफलो बणायो। सचो सतराम, सचो सतराम। साईं सॼी सिंध जा महान संत हुया। हिन महिल जेके सिंध में जेके बि असांजूं गादियूं संतनि जूं आहिनि, सभिनी खां महान हुया, सभिनी जा हेड हुया। ऐं तव्हां माण्हू ॾिसी अंदाज़ो कयो हूंदो त साईं जी केॾी शफ़क़त हुई सिंध जे माण्हुनि ते, केॾा माण्हू आया आहिनि ऐं सभु रोअनि पिया। एॾी मोहबत हुयूं, एॾियूं दुआऊं हुयूं। साईं हलिया विया आहिनि, पंहिंजी दुआऊं छॾे विया आहिनि। इंशाअल्लाह अल्लाह साईं उन्हनि खे बि उते आला मक़ाम ॾींदो। असां सभिनी खे बि हिदायत ॾींदो त साॻे ई जीअं साईं सम्झाईंदा, साईं जे हिदायतुनि ते अमल कंदा रहूं।